नाज़रीन हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां अॻु हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि जे सरबराहनि में राब्तो थियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान विच में राब्तो थियो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान टिन्ही अॻवान मुल्क में मौजूदा सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ तरफ़ां फ़ैसिलो मुखालफ़त में अचण जी सूरत में सख़्त मौक़िफ़ अख़्तियार करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां अॻु हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि जे सरबराहनि राब्तो कयो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान विच में राब्तो थियो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान टिन्ही अॻवाननि मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ तरफ़ां फ़ैसिलो मुखालफ़त में अचण जी सूरत में सख़्त मौक़िफ़ अख़्तियार करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां अॻु हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि जे सरबराहनि में राब्तो थियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़, मौलाना फज़ल रहमान विच में राब्तो थियो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान टिन्ही अॻवाननि मुल्क जे मौजूदा सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ तरफ़ां फ़ैसिलो मुखालफ़त में अचण जी सूरत में सख़्त मौक़िफ़ अख़्तियार करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, हुकूमती इत्तेहादियुनि में राब्तो थियो आहे। सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां अॻु हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि जे सरबराहनि विच में राब्तो थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान विच में राब्तो थियो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान टिन्ही अॻवाननि मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ तरफ़ां फ़ैसिलो मुखालफ़त में अचण जी सूरत में सख़्त मौक़िफ़ अख़्तियार करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां अॻु हुकूमती इत्तेहादियुनि पाण में राब्तो कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान विच में राब्तो थियो आहे।